वरी होरिया होरिया आंगण ते अच प्यारा मत जागी पवन निंड वारा हे सहरा आहिनि हे ॻायो थो वञे हे असांजे अदड़नि भेणुनि में हे हाल आहे ऐं असां होश में ख़ुशि हूंदो ॿार ख़ुशी था करनि ख़ुशी नथा करनि इहो मोहकारो थो मलिजे नंढड़नि ॿारनि खां वठी इहा तरबियत थी थिए त होरिया होरिया क़दम खणी अचिजा मतां निंड वारा मुंहिंजा निंड पिया आहिनि मथां उहे हो वरी ॿुधा अथव त चक ई भई हाणे मुड़ुस खे पियो शक हे असां था हलायूं पंहिंजे नियाणियुनि में पंहिंजे अमिरनि ऐं भेनरुनि में हुयसि न कर रस्ते में वियासीं पे कोहीड़ो घणो सफ़रु वॾो बहरहाल तेड़ी महिल पहुतासीं जेॾी महिल मौलाना आख़िर दावा न करे दुआ घुरी ला इलाहा इल्लल्लाह कयो त असां वञी स्टेज जे पासे सां पहुतासीं हाणे ॿियनि खे मालिकनि खे ख़बर किन खे पई किन खे न पई लाउड स्पीकर वारनि जल्दी खणी लाउड पटियो तेसि ते असां स्टेज ते चढ़ियासीं पोइ उन्हनि खे रड़ियूं बड़ियूं कयो बाबा खोले लाउड लाउड आवाम बि उथी वियो पर वरी ॾिठूं वेठा वरी ॾसियूं त बाबा मानी तव्हांजो इंतिज़ामु मानीअ जो बि आहे पोइ वरी सभई हाणे तव्हां छड़ो वेहो तव्हांजी साहिबु कुझु शील्डूं वग़ैरह को इनाम ॾियणो आहे तालिबनि खे उहो बि ॾियूं ऐं हाई साहिबु शेर चए तव्हांखे मानी था खारायूं सच पुछो मां हैरान थी वियुसि वॾो मजमो उहो जेको मदरसे जो अॻुवाण हुयो उहो हेठि लही पियो माण्हुनि में माण्हुनि जी 4-4 5-5 जूं टोलियूं बणाईंदो वियो टोलियूं बाबा हीअं थी वियो इहो सॼे मैदान में ईअं टोलियूं बणाए आयो मां ॾिसां पियो वेठो या हिकिड़ो शेर चयो कलीमुल्ला शेर चयो मां ॾिसां पियो हिन सॼनि जूं टोलियूं ठाहियूं पोइ लाइन करे पंहिंजा तालिब बीहारियईं इहो एॾो हज़ारनि जो मजमो बिल्कुलु आवाज़ु कोन मामूलु चए बसि काई मानी शुरू थी वई सभिनी पंहिंजे सुकून सां मानी खाधी आवाज़ बि न गोड़ बि न ईअं वेठल वंडो मजमो मां हैरान थियुमि त यानी माण्हुनि में बि थोरो इहे शयूं हुजणु खपनि हा उन सां गॾु वरी दोस्तनि खे ॾसण बि खपे त बाबा मानी आहे वरी वीचारा उथनि वरी पोइ अचे वेहनि तंहिंखां जे वेठा ई आहिनि बाबा जेॾी महिल प्रोग्राम जे थोरो वेझाइप थिए जेको आहे ज़रूरु न आहे त माण्हू सभिनी खे ड्रव करे खाराए जेको आहे मिड़ई सभिनी खे थोरो थोरो पर वेठल जाइ ते उथण जी ज़रूरत बि तव्हां न कयो इहा शइ बि आहे नी साईं मानी आहे आहे नी हा बसि इहा ॻाल्हि पुछो जीअं मां पुछुमि हाणे सिंधी में पुछणा न मुंझणा हा दोस्त चवनि था किथे आहिनि मालिक किथे आहिनि हा अब आहे नी मानी हा चए थो मानी आहे बाबा मानीअ खां सवाइ मज़ो कोन्हे ॻाल्हि सिधी आहे अलाह खां दुआ हुन छो त अलाह ताला औलाद जहिड़ी नेमत इहे ख़ुशियूं रब जी तरफ़ खां आहिनि जिन खे औलाद न आहे उन्हनि खां पुछी ॾिसो त औलाद छा थींदी आहे जिन खे आहे त ज़ाहिर आहे त उहे कुझु अलाह जे नाले ते बि हलाइनि उहे बि हादिस मुबारक में ईंदो आहे त जेकॾहिं पुटु ॼमी त उन जे लाइ 2 शेला अक़ीक़ो छठी न अक़ीक़ो 2 शेला न्याणी आहे त हिकिड़ो शेलो उन जे लाइ हादिस में बि अचे थो बुज़ुर्गनि बि लिखियो आहे त जेको माण्हू औलाद जे ॼमण ते अक़ीक़ो करे थो इहो अक़ीक़ो जेको ॾसिया थो पुट जे लाइ 2 शेला न्याणीअ जे लाइ हिकिड़ो शेलो अलाह जे ख़ातिर कुई करे माण्हुनि खे खाराए थो इहो ॿारड़ो घणनि मुसीबतुनि बीमारियुनि खां महफ़ूज़ थो रहे असां अॻिते हली करे नंढड़नि ॿारनि में दवाउनि में शुरू थी वेंदा आहियूं लख हार पिया वेंदा आहिनि हलिया पर हुन पासे ॾे असांजो तवजो न वेंदो आहे ओॾे वञे तवजो त अलाह जे रसूल जी ॻाल्हि ग़लति न आहे असां बची वेंदासीं घणनि बीमारियुनि खां अलाह खां दुआ थो कयां त अलाह ताला उन्हनि नंढड़नि खे पंहिंजे अबे ऐं अम्मा जे अखियुनि जो ठार बणाए अलाह ताला उन्हनि खे सालियो बणाए उहा बि क़ुर पाक जी दुआउनि मां महसूसु थिए थो अंबिया जूं दुआऊं बि त रब हबली मिन सालिहीन अलाह असांखे औलाद ॾे पर सालियो सिंधीअ में हिकिड़ो पहाको आहे त उहो सोनी घोरियो छा चवंदा हुआ मथे जेको कन छिने अदीअ जा कन क़ीमती आहिनि सोन पंहिंजे जाइ ते क़ीमती आहे पर हुननि जो मुक़ाबिलो न कंदो सोन खे त क़ुर्बान कबो पर अदीअ जे कननि खे बचाइबो पोइ चवंदा आहिनि उहा औलाद कहिड़े कम जी जेके अबे अम्मा जे बेइज़तीअ जो सबबु बणिजे अलाह खां दुआ घुरंदा कयो त अलाह असांखे औलाद ॾे त सालियो ॾे
अॼु बि दुआ था कयूं त अल्लाह जिन खे औलाद आहे उन्हनि खे सादियो बणा, जिन खे औलाद नाहे उन्हनि खे नेक ऐं सादियो औलाद जो तोहफ़ो नसीब फरमा। पर ॾाढी ख़ुशी थी। मां भाउ खे मुबारकबाद चवां थो जंहिं पंहिंजे नंढड़नि जे ख़ुशीअ जे मौक़े ते हीउ जलसे जो प्रोग्राम रखियो आहे। वरन त माण्हुनि खे इहे ॻाल्हियूं तौबा अलाए यादि बिला कंहिंजे घर में छलन ॿारड़ो पैदा थिए पोइ ओड़े पाड़े जो इहो अलाए छा चवंदा आहिनि हिन खे इको साउंड हणा हफ़्तनि जा हफ़्ता ओड़े पाड़े जूं निंडरूं चट। पर माण्हू चवंदा ख़ुशी आहे। वरी ख़ुशीअ में जेकॾहिं कनु ॾेई ॿुधंदव न पोइ उन में हलंदो छा आहे उहो वरी अलाह साईं सभिनी जी हिफ़ाज़त फ़रमाए। अलाह ताला सभिनी जी इज़तुनि जी हिफ़ाज़त फ़रमाए। टे टे ताड़ियूं थी वॼाए, चेल खे हीअं थी करें, सीने खे हीअं थी करें। हे असांजे घरनि में ख़ुशी थी हले। हाँ हो हले तो अलाए केरु न किथां जो टे टे ताड़ियूं थी वॼाए, सीने खे हीअं थी करें, चेल खे हीअं थी वकड़ ॾें। असां होश में ख़ुशि हूं त असां वरी ख़ुशी था मल्हायूं। वरी होरिया होरिया आंगण ते अचु प्यारा मता जागी पवनि निंड वारा। हे सहरा आहिनि, हे ॻायो थो वञे, हे असांजे अदड़नि भेणुनि में हे हाल आहे। ऐं असां होश में ख़ुशि हूं त ॿार ख़ुशी था करनि, ख़ुशी नथा करनि, इहो मोहकारो थो मलिजे। नंढड़नि ॿारनि खां वठी इहा तरबियत थी थिए त होरिया होरिया क़दम खणी अचिजा मतां निंड वारा मुंहिंजा निंड पिया आहिनि मतां उहे हो वरी ॿुधा अथव त चक ई भई हाणे मुड़ुस खे पियो शक। हे असां था हलायूं पंहिंजे नियाणियुनि में, पंहिंजे अमिरनि ऐं भेनरुनि में इहे कलाम था हलायूं, चऊं था त ख़ुशी आहे। केरु चई बि न सघे बाबा घर में ख़ुशी आहे। पराओ मर्द जे लाइ थी माई चए त चक हयो थी, मुड़ुस खे शक थी पियो आहे त कंहिं चक पातो थी। हे असांजूं अमड़ियूं भेनरियूं वरी ताड़ीअ सां वॼाईंदियूं घुमंदियूं थियूं अथनि। असां होश में ख़ुशि आहियूं। छहपरनि वटण ते ज़ोर आहे, होटलनि ते चांहि, वरी बीड़ीअ ते बीड़ी बीठा पीअंदासीं। हेॾो इहो कमु लथो थो वञे। मां भाऊअ खे मुबारकबाद चवां थो जंहिं अहिड़े दौर में हे ख़ुशीअ जे मौक़े ते हे सीरत जो जलसो रखियो आहे। अलाह खां दुआ थो कयां अलाह ताला सभिनी खे इहा तौफ़ीक़ अता फ़रमाए। बहरहाल मां घणी ॻाल्हियूं कोन थो कयां, मुंहिंजो गलो बि काफ़ी ॾींहंनि खां वठी ख़राबु आहे, पर पोइ बि मां हुक्म जे तामील कंदे पहुतो आहियां।